अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तवानी से आओ हक सत न्यूज़। नाज़रीन तासा खबर शामिल करना लूँ। काजी अहमद खान जाती काजी अहमद में जाली डोमिसाइल ठाण खिलाफ मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमुन पारा कामरान टांडियो अमर आकाश लाको ज़ुएब सिंधी जाम काशिफ उन्हनि ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त जाली ठहियल डोमिसाइल रद्द कया वञनि ऐं दारियनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वञे। रिपोर्टर मुमताज़ अली सुमरो, हक सत न्यूज़, काजी अहमद। यूथ यूनाइटेड सिंध के प्लेटफॉर्म ते असां गॾु थिया आहियूं। असां जेके बि नौजवान जेके मुख़्तलिफ़ पार्टी सां समाजी सियासी पार्टियुनि सां तालुक़ रखनि था उहे असां गॾु थिया आहियूं। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां इन हिकु पॉइंट ते मुतहद थिया आहियूं त सिंध जे नौजवाननि सां हाणे जेका माना उन्हनि जे हक़नि ते जेके धाड़ा पिया हाणे लॻा वञनि या सिंध जे माण्हुनि सां नाइंसाफ़ी बि कई वञे उहा हाणे बंदि थियणु खपे। उन पॉइंट ते अॼु काज़ी अहमद जा शऊर याफ़्ता नौजवान जेके पसगिरदाई सां तालुक़ रखनि था उहे अॼु आया आहिनि काज़ी अहमद में। हिते नौजवाननि हिकिड़े पॉइंट ते असां मुतहद आहियूं त सिंध में धारिया नामंज़ूर आहिनि, जाली डोमिसाइल नामंज़ूर आहिनि, जाली NICs नामंज़ूर आहिनि ऐं जाली PRCs नामंज़ूर आहिनि। असां गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं त इहे जाली जेके माण्हू आहिनि जाली डोमिसाइल आहिनि इन्हनि खे रद्द करे ऐं असांजा सिंध जा माण्हू जेको आहे सो उन्हनि उहिदनि ते उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि ताकी सिंध जे माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे, सिंध जे नौजवाननि खे ख़ुदकुशी करण ते मजबूर न कयो वञे। सिंध जा माण्हू हींअर जेको आहे सो बेरोज़गारी ऐं बदअमनी ऐं बेरोज़गारी खां तंग थी करे काफ़ी नौजवान ख़ुदकुशियुनि ते मजबूर पिया थियनि। त ख़ुदा इन्हनि नौजवाननि खे नौजवाननि जी ज़िंदगी खे बचाइण जो हिकु ई ज़रियो आहे त धारियुनि खे जेको आहे सो निकाली ॾिनी वञे, सिंध जे माण्हुनि सां सिंध जे नौजवाननि सां इंसाफ़ कयो वञे। वॾी महिरबानी तव्हांजी।